नाज़रीन दादू मां अपडेट करे पियो वासिफ आज़ाद सुमरो ऑल सिंध म्यूज़िक टीचर्स ज़िला दादू ऐं असां तरफ़ां दादू प्रेस क्लब आॾो प्ले कार्ड ऐं बैनर खणी एहतजाज कयो वियो, जंहिंमें दादू ज़िले जे म्यूज़िक टीचर्स भरपूर शिरकत कई। सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयो वियो त गुज़िरियल 10 महीननि खां ऑफर ऑर्डर मिलण जे बावजूदि अञा ताईं जॉइनिंग ऑर्डर जारी न आहिनि कया विया। उहो चयो वियो त जल्द खां जल्द ऑफर ऑर्डर मिलियल सिंध जे 319 म्यूज़िक टीचर्स खे जॉइनिंग ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। हिननि चयो त उस्ताद अमन जा सफ़ीर हूंदा आहिनि जिन सां नाइंसाफ़ी थी रही आहे। 10 महीननि खां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। इंसाफ़ न थियो त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। यादि रहे त सिंध जे मञियल इदारे IBA तरफ़ां मञियल रागिन उस्ताद मोहतरम शफ़ी मोहम्मद फ़कीर, उस्ताद अमीर अली ख़ान जी निगरानी में प्रैक्टिकल टेस्टूं वरितियूं वयूं, जिन में हज़ारे उम्मीदवार शरीक थिया ऐं टेस्टूं ॾिनियूं, लेकिन 3 मां 319 उम्मीदवार मेरिट ते पास थिया ऐं पास थियल उम्मीदवारनि जी लिस्ट IBA जे पोर्टल ते जारी कई वई। एहतजाज में सिंधी अदबी संगत समेत शहर जे सियासी समाजी शख़्सियतनि शिरकत कई। एहतजाज में शिरकत कंदड़ जा नाला सजाद यूसुफ सुमरो, हुबदार सखीरानी, वहीद अली सांद, आसिम कमरानी, फरमान अली, सैद हसनैन शाह, आज़ाद भुट्टो, गुलजार खुश्क, जावेद अब्बासी, अली बख्श शफ़ी जतोई, गुल मीरानी, मोहतरम सैद ताबिश बुखारी, ज़मीर कोरेजो, नज़ीर न्याज़ जोयो, नदीम सखीरानी, गुलजार खुश्क ऐं ॿिया शरीक हुआ। We want justice. We want justice. Music teachers के music teachers के music teachers का इंसाफ करो। Music teachers का इंसाफ करो। Music teachers के joining लो। We want justice. We want justice. म्यूजिक टीचर्स बेचैनी खत्म कई वने ही जेके बंद